सूरतन के व्यारे परे परे का उलमा मशाइख हज़रत साईं हाफिज़ हुज्जतुल्लाह जान सरंदी दामत बरकातुहुल आलिया सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जो बचड़ो कराची का आयल ख़तीब अहले सुन्नत असांजा मेहमान ख़ास मेहमान साईं मौलाना मोहम्मद अकरम सईदी दामत बरकातुहुल आलिया जर्नैल अहले सुन्नत मुहाफ़िज़ मसलक अहले सुन्नत उस्ताद रुफ़ाज़ क़िबला हाफ़िज़ महमूद अहमद क़ादरी बिल्कुल ख़ासारा छाछरे का आयल मशहूर मारूफ इल्मी अदबी रूहानी शख्सियत साईं मौलाना अब्दुल मतीन मुझो तमाम प्यारो भा दोस्त साईं मौलाना रब नवाज़ अल मदनी मुझो प्यारो साईं मौलाना ग़ुलाम रसूल सिकंदरी ॿिया जेके वेठा हाणे माफ़ कजो सभिनी जा नाला नथो अचे सघां साईं मौलाना ग़ुलाम मोहम्मद सिकंदरी ॿिया जेके दोस्त वेठा यकीनन तव्हां असां सभु हिते आयासीं इंतज़ामिया जी अखियुनि खां अगरचे ओझल हुजूं ॻाल्हाइण वारे जे लफ़्ज़नि खां विसारियल हुजूं पर जंहिं मदीने जे मीर जी मोहब्बत में आयासीं उहो असां तव्हां सभिनी खे ॾिसे पियो। पुठे साल हिनी जगह ते महबूबन जी मोहब्बत भरियो मेड़ाको सजायो हिन फ़क़ीर के ॿ-4 गुफ़्ता ॻाल्हाइण जी रब्बे कायनात जे तरफ़ां तौफ़ीक़ मिली। अॼु दोस्तनि काफ़ी अलक़ाब ॾेई करे मूंखे हिन स्टेज ते सॾु कयो। यकीन मञो त आउं इन लफ़्ज़नि मां हिकु लफ़्ज़ जे बि क़ाबिल न आहियां, लेकिन आउं हमेशह हज़रत हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु जे उन लफ़्ज़नि खे झुंगारींदो आहियां। मा इन मदहतो मुहम्मदम बिमकालती वलाकिन मदहतो मकालती बिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार जो भलो और नातख़्वान शायर साहबी रसूल के ख़बर है तो साहबन की अल्लाह साईं केॾी वॾी अज़मत रखी है। साहबी सोने अबू बकर साईं हज़रत सोने उमर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत साईं उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु या सोने हैदर करार रज़ी अल्लाह तआला अन्हु खां वठी करे जेके 1.25 लख कमो बेच के साहबी हुआ सभिनी ते असांजो अक़ीदो ऐं ईमान इहो आहे जीअं मूंखां पहिरीं हज़रत मौलाना हिदायतुल्लाह साहब जेके नारो पिया आयो त हर साहबी नबी जन्नती। असांजो अक़ीदो आहे त हर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी जन्नती आहे। हर नबी जो साहबी जन्नती है। आया किदो सभिनी जो अॼुकल्ह रिफ़्ज़ जो दौर अहिड़ा त घंटर निकिता जेके अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मोहब्बत जी दावा हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु का मोहब्बत जी दावा कनि था। चइनी यारनि खां रसूलुल्लाह जी औलाद सां मोहब्बत जी दावा कयो
मोहब्बत अहल बैत जो दम भरियो उन्हीं का पूरी कुछ साहब जी मुखालिफत कन था। सैयदना अमीर माविया रज़ी अल्लाह तआला अन्हु, या सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला अन्हु, या सैयदना वाशी बिन हर्ब रज़ी अल्लाह तआला अन्हु, या सैयदा हिंदा रज़ी अल्लाह तआला अन्हा, इन्हनि जी ख़ास तौर ते ॿियनि बि साहबनि जी ख़ास तौर ते लफ़्ज़ वठियो करे चवनि था त इन्हनि खे असां नथा मञूं, इन जे करे जो इन्हनि अहल बैत सां दुश्मनी रखी। मुसलमान हिते दलील जो टाइम न आहे, छो त मुंहिंजो मौज़ू ॿिए पासे जो आहे। सिर्फ़ तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो हेॾनि आलिमनि ऐं सुहिणनि जी मौजूदगी में अहले सुन्नत जो मुत्तफ़िक़ा अक़ीदो ॿुधाइण थो चाहियां। असां वटि जंहिं बि हिकु घड़ी ईमान जी हालत में आमिना जे लाल सां गुज़ारी, पूरी दुनिया जे गौस कुतुब वलियन अब्दालन जी ज़िंदगी भर जूं इबादतूं हिकु पासे, रसूलुल्लाह जे उन सहाबी जी हिकु निगाह मुस्तफ़ा जे चेहरे ते पवण हिकु पासे। इतना सही गाल है नहीं, इन्हें में का पर आए तो कौन इन्हें में इयो आया सा जो अहले सुन्नत जो अकीदो घणो करे चयो वने तो अदा हिन ते दलील दे, हिन ते दलील दे, हिन ते दलील दे, पोइ वरी असां जो नौजवान तबको अॼा ॾिसां पियो त तव्हां में अक्सरियत नौजवाननि जी आहे। नौजवान तबको वरी के न के मौलाना मुफ्ती वजीउद्दीन वटि आया त साईं तूं ॿुधाए असांखे, साईं मुफ्ती हिदायतुल्लाह साहब तूं असांखे ॿुधा, साईं हज़रत गुलाम साहब तव्हां ॿुधायो, या फलाणा तव्हां ॿुधायो त इन ते दलील कहिड़ा आहिनि। अदा ओ मुस्तफ़ा जी मोहब्बत में, मुस्तफ़ा जी मीलाद जी महफिल में अचण वारा अॼा तोखे हिकु नुस्ख़ो ॿुधायो पियो वञा मोहब्बत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में। मुंहिंजो ही जुमलो यादि कजां, इश्क कॾहिं फतवा जो मोहताज न आयो। छा इश्क ज़ोर सां चओ यार असांजे मिरपुर हुजे त हींअर माना माण्हू एतिरो त ज़ोर सां ॻाल्हाए न जो हेसि ताईं आवाज़ सभिनी ताईं पहुचे। इश्क फतवा जो मोहताज न आहे हूंदो। आउं पुछण थो चाहियां त लैला ऐं मजने वारे इश्क में जंहिंखे मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह ॿियनि बुज़ुर्गनि ॻायो, उन्हनि भला किथां खां फतवा वरिती ऐं तुझे उमरकोट की सरजमीन से उमर मालवी जो किस्सो, उमर जेका मोहब्बत कई उहे मोहब्बत केड़े दारुल उलूम का फतवा वठी करी मोहब्बत कई। इश्क ऐं मोहब्बत फतवा जी मोहताज ना होंदी। जेकॾहिं पुछा थिए तो नौजवान तुझो ही अकीदो आहे, तू यो अकीदो इन जे छा जे करे तू मनी को, तू मीलाद छो मनाई तो, रसूलुल्लाह जे इल्म के छो मनी तो, फलानी गाल के छो मनी तो, उनके जो दादा वो इश्क कयो आ, वो मोहब्बत कया ऐं मोहब्बत दलीलन जी मोहताज ना है। मोहब्बत दलील जी मोहताज ना होंदी, मोहब्बत फतवा जी मोहताज ना होंदी। अहले सुन्नत जे तमाम अकायद ते कुरान हदीस जा दलील आहिनि। दलील ॾियण हिननि बुज़ुर्गनि जो कम आहे, अवां जो कम न। अवां जो कम आहे त मुस्तफ़ा सां एतिरी मोहब्बत कयो, एतिरी मोहब्बत कयो, उथंदे वेहंदे पंहिंजो इहो मसलक पंहिंजो इहो अक़ीदो ठाहियो त या रसूलल्लाह असांजो उथण बि तुंहिंजे लाइ, असांजो हलण बि तुंहिंजे लाइ, ॻाल्हाइण बि तुंहिंजे लाइ, महबूब हर हर सौ हर हर अदा आमिना जा लाल असांजी आहे तो मुस्तफ़ा जे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जी वाहिद शख्सियत, दुनिया में न तव्हां कंहिं सां मोहब्बत कयो, दुनिया बेवफा दुनिया है।
अवां कंहिंसां मोहबत कयो, उहा मोहबत तव्हांजी सिर्फ़ दुनिया ताईं अवांखे कम ईंदी। कॾहिं कॾहिं त विचां ई बेवफ़ाई कयो हलिया वञनि, पर मुंहिंजे आमीना जे लाल सां मोहबत कंदे त दुनिया में बि तुंहिंजा बेड़ा पार, त क़बर में बि आमीना जो लाल तुंहिंजे लाइ साम्हूं बीठल हूंदो। मैशर जे मैदान में मुस्तफ़ा पाण फरमाइनि पिया, उलमा मौजूद आहिनि, मुस्तफ़ा फरमाइनि पिया जॾहिं मुंहिंजो ग़ुलाम जंहिं कॾहिं पुलिसराह तां गुज़रंदो ऐं थकल ऐं टुटल ऐं जॾहिं न मैशर जे मैदान में पुलिसराह तां गुज़रे साम्हूं ईंदो, उञारो ऐं ॾिठारो हूंदो, ऐं मोहम्मद घोट पंहिंजे हथनि सां आबे कौसर जा प्याला उन ग़ुलाम खे पेश दादा अहिड़े नबी जे पुठियां लॻिजे न, अहिड़े नबी जे पुठियां लॻ। ही दौर जंहिंमें असां ॾिसूं पिया त दुनिया में हर तरफ़ अफरा तफरी जो आलम, हर तरफ़ अफरा तफरी जो आलम, बेचैनी बेसुकूनी जो आलम। नंढड़े खां पुछा कर परेशान, जवान का पुछा कर परेशान, थोड़े का पुछा कर परेशान, गरीब का पुछा कर माली तो माल जी कमी जी रड़, ऐं जेकर न के अमीर का पुछा कर तो माल जे होंदे सूंदे बि वरी बि परेशानी जी रड़। माण्हू हिन टाइम में एतिरो त परेशानी जे आलम में, पोइ वरी असां जे नौजवान ख़ासि तौर ते या असां हिन मुआशरे में हिन परेशानी जो हिकु हल ॻोल्हियोसीं। हाणे माफ़ कजो मुंहिंजा लफ़्ज़ कुझु थोरा सख़्त आहिनि, लेकिन इस्लाह जे हवाले सां इहे लफ़्ज़ जो चवां असां, पर आहिनि हक़ीक़त ते मबनी। असां इन जो हल ॻोल्हियोसीं, असांजे नौजवान इन मसइले जो हल ॻोल्हियो, परेशान थियो, पढ़ाई में दिलि न लॻी, नौजवान या माली तौर ते परेशानी आई या दुनियावी तौर ते परेशानी आई, घर जो को टेंशन आयो, नौजवान परेशानी जो हल ॻोल्हियो। हल छा में ॻोल्हियो? अल्लाह अकबर, आमीना जे लाल जे दर ते वञण जो हल न, बल्कि परेशानी के हल, परेशानी कढण जो हल वो इहो त दुनिया जे सिंगर जेके आहिनि, दुनिया जा जेके ॻाइणा आहिनि, उन्हनि जा कलाम पंहिंजे कन में लॻाया ऐं कन में लॻाए वेठो, कॾहिं फिल्मूं पियो ॾिसे, कॾहिं गाना पियो ॿुधे, और नौजवान छा पियो करी, चए पियो त परेशानी जो हल पियो ॻोल्हियां, परेशानी खे ख़तमु पियो कयां। अल्लाह अकबर, अञा नौजवान जॾहिं दिलि कारी थी चुकी, जॾहिं हू आमीना जे लाल जे दर खां परे थियो, त हाणे उहो ई नौजवान परेशानी खे ख़तमु करण जे लाइ कॾहिं नशे जी लत में पियो, कॾहिं पत्तेबाज़ी में पियो, कॾहिं जुआ में, कॾहिं सिनेमा घरनि में, कॾहिं मुख़्तलिफ़ बेहयाइन में, कॾहिं वरी असां मेला मला करा सघायासीं। छाजे करे? जवाब हिकु मिले थो, नंढे खां पुछा कर गाना छो पियो ॿुधी, साईं परेशानी ख़तमु करण जे लाइ, पंहिंजो पाण खे दिली सुकून पहुचाइण जे लाइ। ऐं जवान खां पुछा कर, ओ जवान तूं छाजे करे इहे कम करी पियो, मेलनि में छो पियो वञी, नशा छो पियो ॾिसी, नशा तूं छो पियो नशनि जी लत में छो पियो पई पंहिंजो पाण खे तबाह करी, या पंहिंजो पाण खे इन जुए जी लत में छाजे करे गिरफ़्तार कई। ओ साईं परेशानी खे ख़तमु करण जे लाइ पोड़ो आहे क़बर जी कंदी ते, वरी बि हू दुनिया जे इन सभिनी इन दुनिया जे रंगीननि में गिरफ़्तार छाजे करे, जीन सही इन जे करे परेशानी ख़तमु करण जे लाइ। मूं पुछो त या रब करीम, ही त असांजे दुनियादारनि इहो हल ॻोल्हियो, त मुंहिंजा अल्लाह तूं ॿुधा त दुनिया में परेशानी खे ख़तमु करण जो हल छा आहे। मुंहिंजे रब काइनात जे क़ुरान असां सभिनी खे बेदार कयो। ओ मुस्तफ़ा जा कलमो पढ़ण वारा, दुनिया में परेशान आई, माली परेशानी हुजे, जिस्मानी परेशानी हुजे, रूहानी परेशानी हुजे, के बि क़िस्म जी परेशानी हुजे, घबराए न। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना, आमीना जे लाल जो तरीक़ो अपनाए त हर परेशानी जो हल होने। आदम अलैहिस्सलाम की तारीख पढ़ो, सैयदना आदम अलैहिस्सलाम का वठी अॼु ताईं
हिन वक्त ताईं कई करोड़े अरबे इंसान आया, कई मजहब आया, मजहबन जा रहनुमा आया, मजहबन जा पेशवा आया, कई मजहबन जा फॉलोअर आया, लेकिन कंहिंजी बसीरत इंसान जेला मुकम्मल हर दौर जेला ज़ाब्ता हयात न रही। वड़ी जिम्मेदारी से यह गाल पियो कया, वड़ी जिम्मेदारी से यह गाल एक एक लफ्ज जो पाण पंहिंजे लफ्ज जो जिम्मेदार आया। नौजवान बुद्ध सैयदना आदम का वठी अॼु ताईं कई मजहब आया, मजहबन जा पेशवा आए, रहबर आया, मजहबन जा फॉलोअर आया, पर कंहिंजी बि जिंदगी हर वक्त जेला, हर उम्र जेला, हर दौर जेला, हर दौर वारे जेला रहनुमाई न हुई। हाँ, यो जेकॾहिं पूरी तारीख़ में अहिड़ो शख्स मिले थो जंहिंजो बचपन बि ज़ाब्ता हयात हुजे, जंहिंजी जवानी ते हलण बि कामयाबी दौर हलण में बि कामयाबी हुजे, जंहिंजी वॾपण में बि हलण में कामयाबी हुजे, गुलामन सां गॾु गुलामन सां गॾु जेको बर्ताव पियो करे उहो बि असांजे लाइ मशअल ते राह हुजे। पूरी इंसानियत में अहिड़ी शख्सियत हिकु ई मिले थी, उहा आहे आमीना जो लाल मोहम्मद घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नारे तकबीर, नारे रिसालत, सरकार की आमद, आका की आमद, सल्ले की आमद। जै मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचपन में बेमिसाल, जंहिंजो ताराए पर बेमिसाल, जंहिंजी जवानी में बेमिसाल, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी उम्र थियण में बि बेमिसाल, जेको मुस्तफा घर में हुजे उहो बि बेमिसाल, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारनि सां गॾु वेही ऐं मुस्तफा जो इख़लाक़ हुजे उहो बि बेमिसाल, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारनि सां बर्ताव हुजे, उन ते जेकॾहिं असां फॉलो कयूं त ज़िंदगी जो परेशानियूं ख़त्म, बचपन जे कानूननि खे फॉलो कयूं तॾहिं बि परेशानियूं ख़त्म। नौजवान जेकॾहिं परेशानी ख़त्म करणु चाहीं पियो त अचु आमीना जे लाल जे दर ते, आमीना जे लाल जे दर ते अचे। अहिड़ो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माउ जे पेट मां निकितो, अञा चंद ॾींहंनि जो अम्मा हलीमा सादिया रज़ियल्लाहु ताला अन्हा पंहिंजे जॾहिं अम्मा हलीमा सादिया रज़ियल्लाहु ताला अन्हा मक्के शरीफ में आई, महबूबन खे वरितो ऐं पंहिंजी थञ पीआरी, एक पासे जी थञ पिए ऐं ॿिए पासे जॾहिं न अम्मा हलीमा सादिया रज़ियल्लाहु ताला अन्हा लगायो, महबूबन पंहिंजो मुंहुं मुबारक परते कयो, आमीना रज़ियल्लाहु ताला अन्हा ॾिठो पे, फरमाई त ओ हलीमा छा तुंहिंजो ॿियो बि को औलाद आहे? अम्मा हलीमा फरमाए पई त हा आमीना मुंहिंजो हिकिड़ो ॿियो बि छोकिरो आहे। अम्मा आमीना फरमायो त मुंहिंजो मोहम्मद घोट इंसाफ़ वारो बणिजी आयो आहे। न इहो सुभान अल्लाह या तो मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह, जेकॾहिं न त नाच करे वेठा जाओ, पाण ॿुधाईंदो रहंदुसि सुभान अल्लाह। माण्हुनि चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 40 साल ताईं ख़बर ई कोन हुई त आऊं नबी थींदुसि। लिखियो किताबनि में, जॾहिं न आमीना जे लाल तुंहिंजे मुंहिंजे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई त सुहिणा अवां ॿुधायो त अवां कॾहिं खां नबी हुयो? असां त ॿुधूं पिया हिन वक़्त जा कुझु माण्हू चवनि पिया त 40 सालनि खां पोइ नबी खे ख़बर पई त आऊं नबी थियणो आहियां। या रसूलल्लाह तव्हां ॿुधायो। आमीना जो लाल पियो फरमाए, इन खे मौलवी अशरफ अली देवबंदी पंहिंजे किताब में लिखियो, फरमाई त ओ
मुझे मुखा पुछण वारो बुधो कुंतु नबियों आदम बैनल माए वल जसद बैन रूह वल जसद। कई तरीक़नि सां इहा हदीस मुबारक आई। मुझे महबूबन फरमायो जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो अञा पुतलो ॻोठो पे वियो, आदम अलैहिस्सलाम जे पुतले जहिड़ा मिट्टी जो जॾहिं खमीरो बनाए पे वियो त आमीना जो लाल उन वक़्त न पियो। लेकिन 40 सालन ताईं मुझे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबुवत न कयो। वजह छा हुई? नौजवान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे ई जिंदगी जा ॾियारा गुज़ारिया जे जिंदगी जे लम्हात मां तू आऊं निकतासीं ऐं हलूं पिया ईंदासीं। जेकॾहिं ॿार पैदा थियो हाणे हलण फिरण या घिसकण जे लाइक़ थींदो, वरी हू रेड़ियूं पाइण खां पोइ कुझु थोरो खिड़ी थाबड़ी हलण जे लाइक़ थींदो, अञा कुझु वॾो थियो, अञा ॿाराहट में आयो, वरी जवानी खां पोइ वरी मथियूं स्टेज, उन खां पोइ पढ़ापण। इहा मुकमल ज़िंदगी मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुवत खां ऐलान नबुवत खां हटे करे हर हिक खे ॾेखारी। बचपन में न जे करे आमीना जो लाल ऐलान करे हा, पैदा थींदे ई माउ जे पेटा मुस्तफा ऐलान करे हा, त पोइ हर माण्हू चए पियो सघो यार इन में मुस्तफा जे इखलाक जो कहिड़ो कमाल। हू त नबी हुयो, बचपन खां ई वही पे आई। अल्लाहु अकबर, रब कायनात वही के मोखर कयो 40 सालन ताईं। उन खां पहिरीं मुस्तफा जो इखलाक हिन अवाम जे साम्हूं रखो, पूरी दुनिया जे साम्हूं रखो, तारीख़ जे साम्हूं रखो। ओ तारीख़ दानो ॾिसो ऐं मोहम्मद घोट इखलाक जे केॾे आला मनसब ते आया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां ॿुधो त जीअं अञा माउ जे थन पियो पिए उन टाइम इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा करे। असां ताक़तवर थियूं त इंसाफ़ जा तक़ाज़ा असां पाण ख़त्म कयूं। हीअं आहे असां वटि न जेकर थोरी ताक़त अचे त हीअं ते असांजो ज़ुल्म ऐं ॾाढ असांजी थियण लॻंदी। पर मुझे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों जेको दर्स ॾिनो, पहिरियों जेको आमीना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांखे पैगाम ॾिनो, उहो ॾिनो इंसाफ़ जो। इंसाफ़ बराबरी। जेकॾहिं भाव आहे त उन सां बराबरी कर। अॼु असां ॾिसूं था असांजे सिंधी कम्युनिटी में घणो करे न्याणी खे असां बराबरी जा हक़ नथा ॾियूं। जेको शरीयत उन जा हक़ रखिया उहे असां उनखे नथा ॾियूं। मूं वटि हींअर कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो फ़ोन आयो त साईं हिकिड़ी फतवा खपे। कहिड़ी? चईसी पाण जमायत में त पाण न्याणी खे धीउ खे कुझु ॾींदा ई कोन। मुझो खुदा जा बाना खुदा सुणाई करे पीसे रोज़ेदानी बादशाह जो तरीक़ो जा जमा रसूल जी शरीयत खां ॿाहिरि तो ख्वार पियो करी सिधो सो ई न चो त पाण नथा ॾियो, बल्कि ई चो त पाण जेके पुछा इहे नथा ॾियो। कुरान करीम ऐं मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिक जा हक़ रखिया ऐं मुंहिंजो आमीना जो लाल दुनिया ते आयो ई पूरी इंसानियत खे इंसानियत सेखारण, इंसानियत खे इंसानियत जा हक़ ॾियण। मुंहिंजो आमीना जो लाल दुनिया ते आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण खां पहिरीं ज़िना उरूज ते, बेहयाई उरूज ते, शराब नोशी उरूज ते ऐं क़त्ल गारत उरूज ते, डाका ज़नी उरूज ते। वॾे नंढे जी तमीज़ ख़त्म, माउ जी तमीज़ न, भेण जी तमीज़ कोन्हे, ज़ाल जी बि। ऐं जेकॾहिं मायुनि खे मख़सूस पीरियड वारा ॾींहं अचनि उन्हनि खे पंहिंजे घर मां हिकु पासे छिटो कयो वञे। अल्लाहु अकबर। मुंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु माण्हू खे भेण जा हक़ ॾिना, माउ खे माउ जी असमत ॾियारी, ज़ाल खे ज़ाल जा हक़ ॾिना। ऐसी ताईं जो मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़े वारे खे पाड़े वारे जा हक़ ॾिना। साहबी फरमाइनि पिया त असांखे कॾहिं कॾहिं त ईअं बि लॻंदो हुयो, इहो बि असांखे लॻंदो हुयो त मता का अहिड़ी आयत नाज़िल थिए जहिड़े तरीक़े सां औलाद माइट जी मिल्कियत में वारिस थो थिए, मता अहिड़ी आयत नाज़िल न थिए जो पाड़े वारो बि मिल्कियत में वारिस थिए। एॾा मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ ॾेखारिया ॿुधाया। असां वटि त इहे सभु हदूं असां किरास कयोसीं।
नौजवान खास तौर ते तूं ॿुध मूं पुठे साल हिन स्टेज ते हिकिड़ो मूं बैत पढ़ियो हो तहज़ीब न घुर्जे ॿी का या तहज़ीब मदीने वारे जी समझ में कोन आयो समझ में आयो तो चओ सुभान अल्लाह तहज़ीब तरीक़ो तहज़ीब उथणी वेहणी तहज़ीब हलण चलण तौर तरीक़ो शार पे जो तहज़ीब न घुर्जे ॿी काई असांखे ॿी तहज़ीब न खपे छो इन जे करे तहज़ीब न घुर्जे ॿी काई या तहज़ीब मदीने वारे जी नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर दौर जे लाइ आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशाल राह हुयो हालांकि वो दौर अॼु खां 1400 साल तू पोइते वञ त केॾो न पुठ ते पियल दौर हूंदो लेकिन अल्लाह जो कसम मुझे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर एड़ो त मुस्तफा दौर के सिंगारियो मुस्तफा पंहिंजी सीरत के एड़ो त सिंगारियो अॼु जा साइंसी दौर बि साइंसी माण्हू बि उनजे साम्हूं पंहिंजा गोॾा भञे करे सलाम पेश कनि था त या रसूल अल्लाह 1400 साल खां बाद में बि एड़ो असां सिंगारियो नाए वक़्त खे जॾहिं तो मोहम्मद घोट सेखारियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माँ के माँ जी तमीज़ सेखा माँ जो इज्जत अज़मत सेखारी हालांकि हुजूर जे अचण खां पहिरीं हूंदो जेकॾहिं न तुंहिंजो पीउ मरी वेंदो हो त माउ खे इद्दत में विहारण खां पोइ उन खे पुट उन सां शादी करे छॾंदो हुयो हिकिड़ी रिवायत में ईअं बि आहे ॿिए में ईअं आहे त उन खे कपिड़ा ऐं माना टोटल दुनिया जा हार सिंगार सभु उन ते हराम करे छॾिया वेंदा हुआ त अॼु खां पोइ अमा तो ते को बि हार सिंगार ना है तोखे घर का बाहर ना है निकलनो तोखे दुनिया जो को भी कारोबार ना है कर तोखे दुनिया में कैसा मिलनो ना है माइटन सा पेंजन सा परावन सा के का बन नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो पाण फरमाए तो जालिमो अवा ही छा कयो अचो तो मोहम्मद घोट अवा के बुधाया जे करे अवा हेडा होडा भटको पिया हेडा होडा न भटको बल्कि अल जन्नतो तहत अक़दामिल उम्महात हिन पासे न वजाए जन्नत खपे पंहिंजी माउ जे कदमनि में अचे त रब तुंहिंजी जन्नत तुंहिंजे माउ जे पेरनि में ऐं जेकॾहिं तूं सोची पियो त मूंखे जन्नत खपे त बाबे जी सुबुह बाबे जी उथी बाबे जी पेशानी जो दीदार कर रब काइनात मक़बूल हज जो सवाब अता फरमाईंदो अॼु असांजे दौर में नौजवान थोड़ो वॾो थिए पैसो अचे ऐं माउ ऐं पीउ पोड़ा थियनि त पोइ असां वटि उन जो क़दुरु ख़तमु नौजवान ईअं न कर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर दौर वारे खे उन जो इज़्ज़त इख़लाक़ सेखारियो मूंखे हिकिड़ी भेण जे मौज़ू सां मूंखे हिकिड़ी हिकायत यादि आई नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो वाक़ियो यादि आयो हिकु बार मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ो सलातो वस्सलामु अलैका या रसूलल्लाह सलातो वस्सलामु अलैका या हबीबल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत सरकार की आमद आका की आमद हर सहाबिए नबी तव्हांजी ख़ामोशी मुंहिंजे लाइ थोड़ी सवालिया निशान आहे ज़रूर या त तव्हां अल्लाह सेवा खे सलामत रखे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीवानो न जंहिं जगह ते वेठो हुजे अल्लाह जो कसम हुनजे साम्हूं मुस्तफ़ा जो ज़िक्र कर हुनजा चेहरो गुलाब जे गुल वांगुरु खिली पवंदो ज़ुबान तां सुभान अल्लाह जो सदाऊं जारी थी आयूं सुने जे ज़िक्र ॿुधण जे लाइ बल्कि असांजो त अक़ीदो इहो आहे त हित आयूं असां पैदा थियासीं मूं या पहिरीं हिकिड़ी जगह ते ॻाल्हि कई त असां आयासीं असांजे कन में इहो ख़ुशख़बरी ॾिनी त तोखे मुबारक हुजे तूं मदीने वारे मीर जो ग़ुलाम थी दुनिया ते आहे अरे ईअं ई आहे न थियासीं पैदा थियासीं उन टाइम कन में बांग ॾिनी अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मुबारक हुजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम पैदा थिए
वरी वॾा थियासीं घर वारनि में असां ॾिठोसीं त कॾहिं अम्मा निमाज़ बि पढ़े, भेण निमाज़ बि पढ़े, घर जा फर्द निमाज़ पिया पढ़नि। पुछा कईसूं त हीउ छा आहे? चई त इहो मुस्तफ़ा जे तरफ़ां ॾिनल तोहफ़ो निमाज़। अञा वॾा थियासीं, मस्जिद में वञण जहिड़ा थियासीं या उस्ताद वटि वञण जहिड़ा थियासीं, उस्ताद असांखे मुस्तफ़ा जी इज़त ऐं अज़मत जा तराना ऐं क़सीदा ॿुधाया ऐं मुस्तफ़ा जे तराननि में, मुस्तफ़ा जे मीलाद जे मजलिसनि में असां पंहिंजनि सां गॾु वियासीं। अल्लाहु अकबर। कॾहिं घर में उर्स जी महफ़िल, कॾहिं पाड़े में मुस्तफ़ा जे उर्स जी महफ़िल, कॾहिं मुस्तफ़ा जी अज़मत जी महफ़िलूं कंदे कंदे क़बर में पहुतासीं। महफ़िलूं कंदे कंदे ज़िंदगी जा पूरा ॾियारा गुज़ारे क़बर में पहुतासीं। जॾहिं क़बर में वियासीं, अञा क़बर में पहुतासीं, मथां मिटी वरी ऐं माइट पोइते रवाना थिया। क़बर मां दरी खुली, जे मुस्तफ़ा जो पूरी ज़िंदगी फातई ऐं जंहिंजो ॻायई वो आमिना जो लाल साम्हूं बीठल। इमाम अहले सुन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाई जॾहिं मूंखे न फ़रिश्ता उथारा, आओ चवंदुसि छॾो मूंखे, सही छाजे करे? जी त मर के पहुचा हूं या दिलरुबा के वास्ते। सुन्नी जो त ज़िंदा रहण बि नबी जे करे, सुन्नी जो मरण बि रब काइनात जो कसम मुस्तफ़ा जे करे आहे। असांजो उथण बि मुस्तफ़ा जे करे, मरण बि मुस्तफ़ा जे करे। ऐं जन्नत क़बर में उथंदासीं त आला हज़रत बिरादर मोहतरम फरमायो त फ़क़त इतना सबब है इनेकाद बज़्म हशर का कि आज शान महबूबी दिखाई जाने वाली है। असां त उथंदासीं इन्ही जे करे त पूरी इंसानियत बीठल हूंदी, 1.25 लख नबियनि जा उम्मती बि हूंदा ऐं उते हर मसलक, मज़हब, रंग, नस्ल, कौम सां वाबिस्ता इंसानियत हूंदी। उते आमिना जे लाल जे हथ में ही निवाउल हम्द जो झंडो हूंदो। उन जी दुनिया खे ख़बर पवंदी त मोहम्मद घोट जी अज़मत शान रब केॾो वॾो कयो। तहज़ीब न घुर्जे बी काई या तहज़ीब मदीने वारे जी, छो भटकी थो गुमराह न थी, छो भटकी थो गुमराह न थी, वठ वाट मदीने वारे जी। मदीने वारे जी वाट केड़ी? लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, मुस्तफ़ा जी सुन्नत, मुस्तफ़ा जो तरीक़ो, मुस्तफ़ा जे जहिड़े तरीक़े सां मुंहिंजे सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हीं जे मुताबिक जिंदगी गुज़ार त हिते बि कामयाब वेंदे त हुते बि कामयाब वेंदे। बस आखिरी ॻाल्हि कयां थो, नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भेण आए हुजूर जी अज़मत जी ॻाल्हि, हुजूर जी अज़मत जी ॻाल्हि मूंखे भली लॻे थी। पोइ हाणे अवां बि आशिक़ सुहिणे जा मोहबती आहियो, बसि आया आहियो त बसि आख़िरी अवां जे ज़ौक़ मोहबत करण ॻाल्हि। नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भेण हज़रत शै मां रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत हलीमा सादिया जी साहिबजादी, उन जे बारे में किताबनि में आयो त जॾहिं नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ा हुया त ही हज़रत शैमा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿाहिरि वठी रांदि कराईंदी जेसिताईं मां हलीमा सादिया रज़ी अल्लाह ताला अन्हा घर जो कमकार करे। ऐं उन टाइम हिकिड़ो दस्तूर हुयो, अॼु बि आहे जी, हर भेण पंहिंजे भाउ ते फ़ख्र करे थी, केतिरो कोझड़ो किनड़ो छो न हुजे। त ईअं चवे थी न भेण, मुंहिंजे राणे ते दुनिया जो सिज ऐं चंड उभरे ऐं लहे बि मुंहिंजे राणे ते थो। मुसलमान जेका भेण तोखे मूंखे न हेॾो भाए हेतिरी मोहबत ॾे, पोइ यार असां चंद हिकु ॻाल्हियुनि जे करे अॼु असांजे अंदरि विचां जेके इख़्तिलाफ़ आया, किथे भाउ ऐं भेण जो इख़्तिलाफ़, किथे भाउनि जा पाण में इख़्तिलाफ़। हिकिड़ी जॻह ते मूं ईअं बि ॾिठो त हिक ॿिए जे मरणे परणे ते बि भाउ पाण में विड़ियल कावड़ियल हुजनि। हिक ॿिए जे मुझे हदीस मुबारक पढ़ी पे मुस्लिम शरीफ जी तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाके साहबी हुजन बदवी बारहड़ी वारा साहबी उहे आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में
तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उन्हनि बस शोर पे कयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उन्हनि खे दड़का ॾिना त ख़बरदार अव्हांखे ख़बर कोन्हे त आमिना जे लाल जो दर तूं एतिरो ज़ोर सां न ॻाल्हाए करे उन्हनि खे ॿाहिरि कजो। चईंदे बीहो ॿाहिरि वञी बीहो, जेसिताईं मुस्तफ़ा अचनि पाणे वांगुरु घुरायो वेंदो। बस ही वीचारा ॿाहिरि निकिता। थोरी देरि खां पोइ आमिना जो लाल अड़ियनि जो आधार ग़रीबनि जो गमख़ार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। पाण फरमाई त अबू बकर तो दड़का कंहिंखे बि ॾिना। यार अल्लाह ॿाहिराड़ी जा माण्हू उन्हनि खे क़ुर हदीस जी ख़बर ई कोन्हे। यार तो मुस्तफ़ा जे दर जे अदब जी ख़बर कोन्हे। आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अबू बकर ईअं न कर यार, वो आया हा मुझी मोहब्बत में आया हा। जेकॾहिं न हू तोखां राज़ी न रहनि त पोइ रब बि तोखां रुसी पवंदो। वञ उन्हनि खे वञी राज़ी कर। नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते अबू बकर निकितो, उन्हनि जे साम्हूं आयो, इलाज मिठो कई दादा ही हथ तो वॾा मूंखां राज़ी थियो। वो अबू बकर जहिड़े सुहिणे जवान खे बि जेकॾहिं ज़ुबान मां को लफ़्ज़ निकिरे त रब नाराज़ थिए त तूं ऐं आऊं कहिड़े बाप जी मोरी आहियूं। मुंहिंजा सॼण, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं माफ़ी घुरण में पंहिंजो पाण खे नीचो ॾेखारण में तुंहिंजी इज़त घटि थिए त क़यामत जे ॾींहुं मूं मोहम्मद घोट खां पंहिंजी इज़त वठा। पंहिंजो पाण खे मुस्तफ़ा जे तरीक़े ते हलायो। हज़रत अम्मा हलीमा सादिया जी साहिबज़ादी नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खणी ॿाहिरि निकिरंदी हुई। न्याणियुनि जो रिवाज हूंदो हुयो, पंहिंजा पंहिंजा भाव खणी ॿाहिरि निकिरंदो हुयो। हर हिकु चवंदी हुई त मुंहिंजे लाल जहिड़ो को दुनिया जे ख़िते ते आहे कोन। तेल फुलियल हार श्रंगार करायो सभु निकिरंदियूं हुयूं। हज़रत शैमा बि आमिना जे लाल मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खयो ऐं सिर्फ़ मुबारक वलैल वाले जुल्फन के कंगी ॾियारियो। जी जो ॿाहिरि निकिरंदी हुई त जेके भेनरूं पंहिंजे भारत ते फ़ख्र कंदियूं हुयूं उन्हनि जी निगाहूं ठुकी पवंदियूं हुयूं ऐं रड़ कंदियूं त शैमा तुंहिंजे इन मोहम्मद अरबी भाव सां असांजे भारत जो मुक़ाबिलो न आहे। असांजो मुक़ाबिलो आहे त हिननि सां आहे। तुंहिंजो त मुस्तफ़ा अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा के एतिरो इख़लाक़ जो साहिब हुस्न जो पेकर बनाए मोकिलियो जंहिंजे बारे में रब कायनात फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। जंहिं बि दौर में हुजी, जंहिं बि मनसब ते हुजी, जंहिं बि कुर्सी ते हुजी, जंहिं बि जगह ते हुजी, कंहिं बि कबीले सां ज़बान सां तुंहिंजो तालुक हुजे, कंहिं बि रहणी कहाणी सां तुंहिंजो तालुक हुजे त मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुस्तफ़ा जी सीरत हर हिकु जे लाइ मशाल राह आहे। तॾहिं फरमायो त तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी। जो भटकी थो गुमराह न थी वठ वात मदीने वारे जी। क़ुरान हदीस हिदायत दस्तूर असांखे अरबी जो। चओ सुभान अल्लाह। दस्तूर असांखे अरबी जो। जेकॾहिं न मुस्तफ़ा जो दस्तूर हुजे त फिरांसी गुस्ताखी करे ऐं दुनिया जे तख़्ते ते रहिया कतन। हींअर पहुतल आहिनि तारीख़ लबैक जा हज़रत मौलाना अमीर मुजाहिदीन ख़ादिम हुसैन रिज़वी दामत बरकातुल आलिया ऐं संदन ॿिया मुजाहिद सिर्फ़ ॿ मुतालबा खयूं असांजे बेदीन हुक्मराननि खां। सिर्फ़ ॿ मुतालबा ऐं आऊं बि तव्हां आशिक़ रसूलनि हिननि उलमा जी मौजूदगी में पंहिंजे साहिब कलम दोस्त जेके हिते वेठा मुंहिंजा उन्हनि खे आऊं गुज़ारिश थो कयां त मुल्की हालात ख़राब थियण खां पहिरियां आशिक़नि ॿ मुतालबा कया आहिनि ॿ जाइज़। यार अवां फिरासे त कलमो कोन्हे पढ़ियो और हुक्मरानो अवां कलमो पढ़ियो आहे त आमिना जे लाल जो पढ़ियो आहे। क़बर में जॾहिं वेंदो तव्हांखे बुश क्लिंटन इहो हिन वक़्तारो इहो सदर इहे अव्हांखे कमु कोन ईंदा। फिरास अव्हांखे कमु कोन ईंदो। जेकॾहिं कमु ईंदो त उते आमिना जो लाल मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमु ईंदो। सिर्फ बस सादा मुतालबा। नंबर 1 जे मुल्क गुस्ताखी कई उन जे सफीर के पाकिस्तान जी मुबारक सरजमीन ते रहण जी इजाजत कोन्हे। आहे सभिनी जो मुतालबो इहो।
ऐं नंबर 2 जे काफ़र मुल्क फिरास हुन ख़बर छा कयो हुन इएं कयो त ड्रामो ठाहे जंहिंखे खाका चवनि ड्रामो ठाहे ऐं सरकारी टीवियुनि ते माज़अल्लाह सरकारी टीवियुनि ते वो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ड्रामो ॾेखारियो वियो। अल्लाह से इन्हनि खे तबाह ऐं बर्बाद फरमाए चओ आमीन। उन ई मुल्क जी जेका बि शइ हिते हले पई पाकिस्तान में सरकारी तौर ते उन खे बंदि कयो वञे। ब मुतालबान जायज़ मुतालबा ऐं हर मुसलमान हर कलमो पढ़ंदड़ जे मुतालबान अल्लाह तबारक व तआला असांजे हुक्मराननि खे बि हिदायत नसीब फरमाए। नौजवानो बस आख़िरी लफ़्ज़ चवां त अवां पंहिंजो अक़ीदो पंहिंजो इश्क ई बनायो त उन जाना उन माना मुस्तफ़ा जे बारे में आला हज़रत फरमाए पियो त पंहिंजो नज़रियो इहो रख उन जाना उन माना उन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जाना उन माना न रखा गैर से काम लिल्लाहिल हम्द में दुनिया से मुसलमान गया।